पनुआकिल में खाधे पीते ऐं सब्जी फ्रूट जी शयुनि में ओचितो वॾी महांगाई पैदा थियण ख़िलाफ़ पनुआकिल जे शहरनि गुलाम मुस्तफ़ा कलवड़, अब्दुल गफ़ार कलवड़, साधू राम, उमीद अली ऐं ॿियनि पारां इंतज़ामिया ऐं सब्जी फ्रूट मंडी जी यूनियन उहिदेदारनि कमीशन एजेंटनि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कंदे पनुआकिल जे शाही बाज़ार ऐं सब्जी फ्रूट मंडी आॾो एहतिजाजी मुज़ाहिरा कया आहिनि त सब्जी फ्रूट मंडी जे कमीशन एजेंटनि ऐं इंतज़ामिया जी मिलीभगत सबबि सब्जी फ्रूट मंडी में गैर क़ानूनी नओं क़ानून लागू कंदे सब्जी फ्रूट वग़ैरह वाकनि ते हलाइण बदिरां फिक्स रेटनि ते आबादकारनि खां ख़रीद करे वरी कमीशन हणी सब्जी फ्रूट ख़रीद कंदड़ रेड़े वारनि वग़ैरह खां ॿीणी टीणी कमीशन वरिती वञे पई, जंहिं सबबि आबादकारनि समेत रेड़े वारनि जो बि नुक़सानु थी रहियो आहे। आवाम खे बि इहे शयूं ॿीणे टीणे रक़म ते वठणियूं पवनि थियूं। अमलदारी इंतज़ामनि जो हर हफ़्ते भत्तो मुक़ररु थियल आहे। इन करे पनुआकिल में महांगाई जो तूफ़ान उथियो आहे। हुननि डीसी सखर एसी पनुआकिल रिदा ज़हरा टालपुर खां फौरी तौर ते नोटिस वठण जी घुर कई आहे। ॿी सूरत में हुननि सब्जी फ्रूट मंडी इंतज़ामिया जो घेराव करण जो चिताव ॾिनो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।